ब्रेकिंग न्यूज़ है नौशहर फेरोज़ में अवां सां शेयर कई पिया। सेशन जज पारां जेल खाते के औरतुनि ऐं ॿारनि लाइ जेल क़ाइम करण की सिफारिश कई वई है। अहम खबर खां अवां खे आगाह कई पिया। सेशन जज पारां जेल खाते के औरतुनि ऐं ॿारनि लाइ जेल क़ाइम करण की सिफारिश कई वई है। महबूब आली जवाहिरी डिस्ट्रिक्ट जेल सुप्रींटेंडेंट मार्फत ख़त लिखियो। उनजो इहो चवणु हुयो त जेल न हुजण करे कैदी औरतुनि ऐं ॿारनि खे ॾूराहनि जेलनि ॾांहुं मोकिलणो पवे थो। कैदी औरतुनि ॿारनि खे हाज़िरी ते ॾुखियायूं पेश अचनि थियूं। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जे ख़त सां कवरिंग लेटर IG जेल्स ॾांहुं ओमाणे वियो आहे। जेल सुप्रींटेंडेंट जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ है नौशहर फेरोज़ में अवां सां शेयर कई पिया। सेशन जज पारां जेल खाते के औरतुनि ऐं ॿारनि लाइ जेल क़ाइम करण की सिफारिश कई वई है। तफ़सील मालूम कंदासीं। नौशहर फेरोज़ में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ाहिद क़ाइम खानी असां सां लाइन ते मौजूद है। ज़ाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। बिल्कुल नौशहर फेरोज़ के डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जेको आहे IG जेल के जेको आहे को लेटर मोकिलियो आहे। जंहिंमें लिखियो आहे त नौशहर फेरोज़ जिले में औरतुनि ऐं ॿारनि लाइ जेको जेल क़ाइम करण की सिफारिश की वई आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज महबूब अली जवाहरी डिस्ट्रिक्ट जेल सुप्रींटेंडेंट मार्फत इहो लेटर IG जेल ते मोकिलियो आहे ऐं त औरतुनि ऐं ॿारनि लाइ जेल न हुजण जे करे कैदी औरतुनि ॿारनि खे तमामु घणे इलाइक़नि मां जेको आहे जेल में रखियो वञे थो। कैदी औरतुनि ऐं ॿारनि खे सुनवाइनि ते मुश्किलातूं पेश अचनि थियूं। इहो बि लेटर में लिखियो आहे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज। ऐं मूंखे ॿुधाईंदो आहे त डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज के अहिड़ी सिफारिश जेको आहे लायस फोरम जे चेयरमैन वकील अमर इम्तियाज़ जेका हिकु दरख़्वास्त कई त नौशहर फेरोज़ ज़िले में औरतुनि ऐं ॿारनि जी जेल न हुजण जे करे तमामु घणी तकलीफ़ थिए थी। जंहिंखां पोइ डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जेल सुप्रींटेंडेंट नौशहर फेरोज़ खे हिकिड़ो लेटर मोकिलियो आहे। जंहिंखां पोइ राब्तो करण जेल सुप्रींटेंडेंट शहाबुद्दीन सिद्दीकी ॿुधायो आहे त ऑनरेबल सेशन जज जे लेटर खां पोइ जेको आहे उन्हनि उहो लेटर जी सिफारिश जेको आहे IG जेल खाना जज खे माणे छॾी आहे। हाणे ॾिसणो इहो त IG जेल खाना जज जेको आहे हिन मामले में कहिड़ो क़दम खणे थो। ठीक है, मुझे वॾी मेहरबानी ज़ाहिद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।